ओम शांति तुझी मिली तारीख़ 15/2/2024 मीठा मीठा पाप तर चवंदा मिठी मिठी ॿार पाप आहिनि काटन के फूल ठाहिण लाइ। बाप जो प्यार काटन सां बि आहे त फूलनि सां बि आहे। काटन खे ई फूल ठाहिण जी महिनत कंदा आहिनि न। प्रश्न जे ॿारनि में ज्ञान जी धारणा हूंदी आहे उन जी निशानी ॿुधायो। उत्तर आहे उहो कमाल करे करे ॾेखारींदा आहिनि। उहो पंहिंजो ॿियनि जो कल्याण करण बग़ैर रही न सघंदा आहिनि। तीर लॻी वञे त नष्ट मुआ ठही रूहानी सर्विस में लॻी वेंदा आहिनि। उन्हनि जी अवस्था हिकु रस अचियल अडोल रहंदी आहे। कॾहिं कोई बेसमझी जो कमु उन्हनि सां न थींदो आहे। कंहिंखे बि दुख न ॾींदा आहिनि। अवगुण रूपी काटन खे कढंदा वेंदा। इहे निशानियूं आहिनि जंहिंमें ज्ञान जी धारणा हूंदी। उहो कमाल करे करे ॾेखारींदा। उहो ॿियनि जो कल्याण करण बग़ैर रही न सघंदा। तीर लॻी वञे त नष्ट मोह ठही करे रूहानी सर्विस में लॻी वेंदा। उन्हनि जी अवस्था हिकु सचल अडोल रहंदी। कॾहिं कोई बेसमझी जो कमु न कंदा। कंहिंखे बि दुख न ॾींदा। अवगुण रूपी काटन खे कढंदा वेंदा। त इहा निशानी आहे जंहिं ॿार में ज्ञान जी धारणा थींदी वेंदी आहे। ओम शांति। ये त ॿार ॼाणंदा आहिनि बाप वॾी लिवर घड़ी आहे। बिल्कुलु एक्यूरेट टाइम ते काटन खे फूल ठाहिण लाइ मथां खां हेठि ईंदा आहिनि। सेकेंड बि कम जास्ती न थी सघंदो आहे। जरा बि फ़र्क़ु न पई सघंदो आहे। इहे बि मिठे मिठे ॿार ॼाणंदा आहिनि कि हिन समय कलयुगी काटन जो जंगल आहे। त फूल ठहिण वारनि खे इहा महसूस त ईंदी हूंदी कि असां फूल था ठहूं न। फूल ठहिण वारे ॿारनि खे इहा महसूस त ईंदी हूंदी कि असां फूल था ठहूं। छो जो काटन जो जंगल आहे त ॿियनि में जो पहिरियों असां में बि हुया लेकिन असां परिवर्तन थियूं था अञा ॿिया न थिया आहिनि। त उन्हनि खे महसूस त ईंदी कि असां फूल ठहूं था। पहिरियों असां सभु काटा हुयासीं। कोई नंढो कोई वॾो। कोई ॾाढो दुख ॾींदो आहे कोई थोरो। हाणे बाप जो प्यार त सभिनि सां आहे। गायन बि आहे न काटन सां बि प्यार आहे त फूलनि सां बि प्यार आहे। पहिरियों कंहिंसां प्यार आहे ज़रूरु काटन सां प्यार आहे न। एतिरो प्यार आहे जो महिनत करे करे उन्हनि खे फूल ठाहींदा आहिनि। त जेसिताईं बाबा काटन सां प्यार न कंदा त फूल कीअं ठाहींदा। ईंदा ई आहिनि काटन जी दुनिया में। हिन में सर्वव्यापी जी ॻाल्हि न थी सघंदी आहे। हिक जी ई महिमा थींदी आहे। महिमा थींदी आहे आत्मा जी। जॾहिं आत्मा श्री धारण करे पाठ वॼाईंदी आहे। श्रेष्ठाचारी बि आत्मा ठहींदी आहे त भ्रष्टाचारी बि आत्मा ठहींदी आहे। आत्मा श्री धारण करे जीअं जीअं कर्म कंदी आहे उन अनुसार चइबो आहे ये कुकर्म आहे ये सुकर्म आहे। आत्मा ई सुठो व बुरो कर्म कंदी आहे न। पाण खां पुछो सतयुगी फूल दैवी फूल आहियूं या कलयुगी आसुरी काटा आहियूं। काथे सत्युग काथे कलयुग काथे डीटी काथे डेविल। ॾाढो फ़र्क़ु आहे न। काटा जो हूंदा आहिनि उहे पंहिंजे खे फूल चई न सघंदा आहिनि। फूल हूंदा आहिनि सतयुग में। काटा आहिनि कलयुग में। हाणे इहे संगम युग आहे जॾहिं तव्हां काटन खां फूल ठहींदा आहियो। टीचर लेसन ॾींदी आहे ॿारनि जो कमु आहे उनखे रिफाइन करे ॿुधाइणु। उन्हनि में इहे बि लिखो कि अगरि फूल ठहिणु चाहींदा आहियो त पंहिंजे खे आत्मा सम्झो। अगरि फूल ठहिणु चाहींदा आहियो त पंहिंजे खे आत्मा सम्झो और फूल ठाहिण वारे परमपिता परमात्मा खे यादि कंदा रहो त अवगुण कढी निकिरी वेंदा ऐं त सतो प्रधान ठही वेंदो। बाबा निबंध ॾींदा आहिनि। ॿारनि जो कमु आहे कैरेक्टर करेक्ट करे छपाइणु। त सभी मनुष्य सोच में पइजी वञनि। इहे पढ़ाई आहे। बाबा तव्हांखे बेहद जी हिस्ट्री जोग्राफ़ी पढ़ाईंदा आहिनि। उन स्कूलनि में त पुरानी वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफ़ी पढ़ाईंदा आहिनि। नई दुनिया जी हिस्ट्री जोग्राफ़ी त कोई ॼाणंदो ई न आहे।
त इहा पढ़ाई बि आहे, सम्झाइणी बि आहे। कोई छीछी कमु करणु बेसमझी आहे न, पोइ सम्झाइबो आहे इहे विकारी काम दुख ॾियण, इहे विकारी काम दुख ॾियण जो न करिणो आहे। कोई छीछी कमु करणु बेसमझी आहे न, त बाबा चईंदा आहिनि पोइ सम्झाइबो आहे इहे विकारी काम दुख ॾियण वारो आहे। दुख हरता सुख करता बाप जी महिमा आहे न। हिते तव्हां बि सिखो था की कंहिंखे दुख न ॾियणो आहे। बाप शिक्षा ॾींदा आहिनि सदैव सुख ॾींदा रहो। बाबा सभिनि खे शिक्षा ॾियनि था सदैव हिक ॿिए खे सुख ॾींदा रहो। इहा अवस्था कोई जल्दी न ठहींदी आहे, सदैव हिक ॿिए खे सुख ॾियण जी। सेकेंड में बाप जो वरसो त वठी सघंदा आहियो, बाक़ी लाइक़ु ठाहिण में टाइम त लॻंदो न। सम्झंदा आहिनि बेहद जे बाप जो वरसो आहे विश्वर्ग जी बादशाही। जे सम्झो असां सेकेंड में अॼुकल्ह थींदा न एतिरे मिंटनि में एतिरी रोटी खाई छॾी, हाणे अंदरि वही खाई त छॾी लेकिन पचण में टाइम त लॻंदो आहे न, खून ठाहिण में त टाइम लॻंदो न। त सेकेंड में वरसो त मिली वठी सघंदा, लेकिन लाइक़ु ठहिण में टाइम लॻंदो आहे। सम्झंदा आहिनि बेहद जे बाप जो वरसो आहे स्वर्ग जी बादशाही। तव्हां सम्झाईंदा बि हूंदव की पालौकिक बाप सां भारत खे विश्व जी बादशाही मिली हुई। तव्हां सभु विश्व जा मालिक हुयव न। इहे त तव्हां ॿारनि खे अंदरि में ख़ुशी हुजणी खपे। कल्ह जी त ॻाल्हि आहे, असां विश्व जा मालिक हुयासीं। मनुष्य चई ॾींदा आहिनि लाखों वर्ष, किथे हिकु युग जी आयु लाखों वर्ष चई छॾींदा आहिनि, किथे सॼी कल्प जी आयु सिर्फ़ु 5000 वर्ष आहे। ॾाढो फ़र्क़ु पइजी वियो न। ज्ञान जो सागर हिकु बेहद जो बाप आहे, उन्हनि सां दैवी गुण धारण करणु खपनि। इहे दुनिया जा मनुष्य दिन प्रतिदिन तमो प्रधान ठहींदा वेंदा आहिनि, जास्ती अवगुण सिखंदा वेंदा आहिनि। अॻियां एतिरा करप्शन, एडल्ट्रेशन, भ्रष्टाचार न हुयो, हाणे त वधंदो ई रहंदो। या दिन प्रतिदिन नया अवगुण सिखंदा था वञनि। हाणे तव्हां बाप जी यादि जे बल सां सतो प्रधान ठहींदा था वञो। जीअं उतरंदा आहियो उअं वञिणो बि ईअं ई आहे। पहिरियों त बाप मिलियो, हुन जी ख़ुशी थींदी आहे न, कनेक्शन जुटियो, पोइ यादि जी यात्रा आहे। पहिरियों त आत्मा खे पहचान मिली हुई, बुद्धि में सम्झ अची हुई कि इहे मुंहिंजो बाबा आहे। हिकु बार कनेक्शन जुटी वियो, पोइ यादि जी यात्रा आहे। जंहिं जास्ती भक्ति कई हूंदी उन जी जास्ती यादि जी यात्रा हूंदी। ॾाढा ॿार चईंदा आहिनि बाबा यादि ठहिरंदी न आहे। भक्ति में ईअं थींदो आहे, कथा ॿुधणु वेहींदा आहिनि त बुद्धि ॿियो तरफ़ भॼी वेंदी आहे न। ॿुधाइण वारो ॾिसंदो रहंदो आहे, पोइ अचानक पुछंदो आहे असां छा ॿुधायो, त वाइड़ा थी वेंदा आहिनि, अर्थात मुंझी वेंदा आहिनि। कोई त झटि ॿुधाए ॾींदा आहिनि। सभु त हिकु जहिड़ा न हूंदा आहिनि। भले हिते वेठा आहिनि परंतु धारणा कुझु बि न आहे। अगरि धारणा हुजे त कमाल करे ॾेखारींदा आहिनि। उहो पंहिंजो ऐं ॿियनि जो कल्याण करणु बग़ैर रही न सघंदा आहिनि। पर कंहिंखे घर में ॾाढो सुख आहे, महल मोटर आदि आहे, परंतु हिकु बार तीर लॻी वञे त बसि पति खे चईंदा असां हीअ रूहानी सर्विस करणु चाहींदा आहियूं। परंतु माया ॾाढी ज़बरदस्त आहे, चैन न ॾींदी आहे। मोह आहे न, एतिरा महल एतिरा सुख कीअं छॾनि। अरे हीअ एतिरा सभु पहिरों जो भॼिया वॾे लखपति करोड़पति घर जा हुया, सभु छॾे करे हली आया। इहे तक़दीर ॾेखारींदी आहे, एतिरी ताक़त न आहे छॾण जी। अगरि छॾे नथा सघनि त इहे तक़दीर ॾेखारींदी आहे कि हिननि जी एतिरी ताक़त न आहे छॾण जी। रावण जी जंजीरनि में जकड़ल आहिनि, इहे बुद्धि जी जंजीरियूं आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि अरे तव्हां स्वर्ग जा मालिक पूज्य ठहींदा आहियो। बाप गैरेंटी कंदा आहिनि 21 जन्म तव्हां कॾहिं बीमार न थींदो। 21 जन्म तव्हां कॾहिं बीमार न थींदव। एवर हेल्दी 21 जन्मनि ताईं रहंदव। तव्हां भल रहो पति वटि, सिर्फ़ु उन्हनि खां छुटी वठो, पवित्र ठहींदा ऐं ठाहींदा। बाबा इहो बि चवनि था भले घर गृहस्थी में रहो, पंहिंजा ॿार आदि महिला आदि में रहो, लेकिन सिर्फ़ु पंहिंजे पति खां इहे छुटी वठो कि असां पवित्र ठहींदासीं ऐं पवित्र ठाहींदासीं। इहो तव्हांजो फ़र्ज़ु आहे।
बाप खे यादि करिणो आहे, जंहिंसां अपार सुख मिलंदो आहे। यादि कंदे कंदे तव्हां सुतो प्रधान ठही वेंदो। केतिरी सम्झ जी ॻाल्हि आहे न। शरीर ते भरोसो त न आहे, बाप जो त ठही वञो। उन्हनि जहिड़ी प्यारी वस्तु कोई हूंदी न आहे। ये नशो कॾहिं चढ़े थो जॾहिं देही अभिमानी थी वेंदासीं। देह अभिमान जे वस त बाबा नंढी चीज नज़र ईंदो न, लेकिन जॾहिं ख़ुदि खे आत्मा सम्झंदासीं न त इहे असांखे अनुभव थींदो कि बाप जहिड़ी प्यारी वस्तु त कोई दुनिया में आहे ई न। बाप विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। चईंदा आहिनि जेतिरो चाहो ओतिरो सुतो प्रधान ठहो। तव्हां अपार सुख ॾिसंदव। जेतिरो चाहो ओतिरो सुतो प्रधान ठहो त अपार सुख ॾिसंदव। बाबा स्वर्ग जो द्वार हिन नारियुनि सां खुलाईंदो आहे। माताउनि ते ई ज्ञान कलश रखंदा आहिनि। बाबा माताउनि खे ई हिस्ट्री बाबा माताउनि जी ई हिस्ट्री ॿुधाईंदा आहिनि कि सभु कुझु तव्हां माताऊं ई संभालो। बाबा माताउनि खे ई ट्रस्टी ठातो अथई। शुरू में बाबा ब्रह्मा बाबा सभु कुझु माताउनि खे शिव बाबा चई न, हिननि सभिनि खे ॾियो, हिननि खे ट्रस्टी ठाहियो। त ब्रह्मा बाबा पंहिंजो सभु कुझु हुननि खे ॾेई छॾियईं, त हुननि वटि कुझु आहे ई न। बाबा माताउनि खे ई ट्रस्टी ठातईं कि सभु कुझु तव्हां माताऊं ई संभालो। इन्हनि द्वारा कलश रखियो न ब्रह्मा बाबा द्वारा। पोइ उन्हनि लिखी ॾिनो, सागर मंथन कयो, अमृत कलश लक्ष्मी खे ॾिनई। देखो बाबा माताउनि खे सभु कुझु ॾिनई न संभालो। त पोइ भक्ति मार्ग में इहे लिखियलु आहे, सागर मंथन कयो त अमृत जो कलश लक्ष्मी खे ॾिनई। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बाबा स्वर्ग जो द्वार खोलनि था, त छो न असां बाप खां वरसो वठूं। ॾिसो धन संपत्ति बि बाबा माताउनि खे ई ॾिनई संभालो, ऐं ज्ञान कलश बि पूरी दुनिया में माताउनि खे ई चयईं कि तव्हां ई ॿुधायो। त शिव बाबा जो इहे कर्म कयो अथई, त दुनिया वारा हाणे नथा करनि न। माताउनि खे दासी करे रखनि था, लेकिन शिव बाबा केॾो ऊंचो पद ॾिनई माताउनि खे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बाबा स्वर्ग जो द्वार खोलंदा आहिनि, त छो न असां बाबा खां वरसो वठूं, छो न विजयवान माला में पिरोइजी वञूं। महावीर ठहिणो आहे न, महावीर ठहिणो आहे। महावीर उहो हूंदो आहे जो मल्ल युद्ध न करे, जंहिंजे मन ऐं मुख सां कोई युद्ध न करे। बेहद जे बाप जो ॿार जो गोद वती आहे, इनके लाइ बेहद जे बाप जी गोद वती आहे। बाप ॿारनि खे गोद में वरितो अथई न, बेहद जो बाप ॿारनि खे गोद में वरितो अथई। कंहिं लाइ वरितो अथई? स्वर्ग जो मालिक ठाहिण लाइ। हिकदमि काटनि खे वेही करे शिक्षा ॾींदा आहिनि, त काटनि सां बि प्यार आहे, तॾहिं त उन्हनि खे फूल ठाहींदा आहिनि। बाबा खे सॾु कंदा ई आहिनि पतित दुनिया पतित शरीर में। निर्वाण धाम छॾे करे अचो। बाप चईंदा आहिनि ड्रामा अनुसार मूंखे काटनि जी दुनिया में अचिणो ई आहे। बाबा खे ड्रामा अनुसार काटनि जी दुनिया में अचिणो ई आहे, त ज़रूरु प्यार आहे न। बिगर प्यार फूल कीअं ठाहींदा। हाणे तव्हां कलयुगी काटनि खां सतयुगी देवता सुतो प्रधान विश्व जा मालिक ठहो। केतिरो प्यार सां सम्झाइबो आहे। कुमारी फूल आहे, तॾहिं त सभु उन्हनि जे अॻियां किरंदा आहिनि। शुद्धि पवित्र आहे। जेसिताईं कांटो पतित ठहींदी आहे, उहा जॾहिं कांटो अर्थात पतित ठहींदी आहे, त सभु उन्हनि खे सभिनि खे मथो टेकणो पवंदो आहे। त छा करिणो खपे? फूल जो फूल ई रहणो खपे, त एवर फूल ठही वेंदा। कुमारी त निर्विकारी आहे न, भल जन्म विकार खां वरितो अथई। जीअं सन्यासी जन्म त विकार खां वठंदा आहिनि। शादी करे पोइ घर ॿार खे तलाक ॾींदा आहिनि। उन्हनि खे पोइ महान आत्मा चई सघंदा आहियूं। किथे उहे सतयुग जा महान आत्मा, विश्व जा मालिक, किथे इहे कलयुग जा साधु संत सन्यासी। तॾहिं बाबा चईं प्रश्न लिखो कि कलयुगी कांटा आयो या सतयुगी फूल आयो, भ्रष्टाचारी आयो या श्रेष्ठाचारी आयो। ये पंहिंजे खां
प्रश्न बाबा चई इहो प्रश्न लिखी करे सभिनि खां पुछो कि तव्हां कलयुगी काटा आहियो या सतयुगी फूल आहियो, भ्रष्टाचारी आहियो या श्रेष्ठाचारी आहियो। इहो भ्रष्टाचारी दुनिया जबकि रावण जो राज्य आहे। चईंदा आहिनि आसुरी राज्य आहे, राक्षस राज्य आहे न, परंतु पंहिंजे खे कोई सम्झंदो थोरी आहे। कंहिंखे चओ तव्हां आसुरी राज्य में आहियो, राक्षस राज्य में आहियो, लेकिन कोई मञंदा ई न आहिनि पंहिंजे पाण खे ॾाढो सुठो सम्झंदा आहिनि। लेकिन हर घड़ी भ्रष्टाचार कूड़ पाप त थिए ई थो। हाणे तव्हां चलो तव्हां नथा करो, लेकिन तव्हां जंहिंखे ॾियो था, जेका तव्हांजे अंडर में हलनि था, उहा अगरि ग़लति कमु कंदा त नाम त तव्हांजो ई ईंदो न। हाणे तव्हां ॿार युक्ति सां प्रश्न पुछंदा आहियो तॾहिं उहा आप ई सम्झंदा आहिनि बराबरि। असां त कामी क्रोधी लोभी आहियूं। प्रदर्शनी में बि ईअं लिखो त उन्हनि खे फीलिंग अचे कि मां त कलयुगी काटो आहियां। हाणे तव्हां फूल ठहो था न, हाणे त कलयुगी काटे खां सतयुगी फूल ठहो था न। बाबा त एवर फूल आहिनि, उहो कॾहिं काटो ठहींदा ई न आहिनि। बाबा त एवर फूल आहिनि, उहो त कॾहिं काटो ठहींदा ई न आहिनि न। बाबा त एवर प्योर बि आहे, एवर फूल बि आहे। ॾिसो बाबा केॾा लकी आहिनि न। तव्हां मूंखे यादि करो, माया केतिरी प्रबल आहे, त छा तव्हांखे माया जो ठहिणो आहे? बाप तव्हांखे पंहिंजी तरफ़ खींचंदा आहिनि, माया तव्हांखे पंहिंजी तरफ़ खींचंदी आहे। इहा आहे पुराणी जूती। आत्मा खे पहिरियों नई जूती मिलंदी आहे, पोइ पुराणी थी वेंदी आहे। हिन समय सभु जूतियूं अर्थात शरीर तमो प्रधान थी विया आहिनि। मां तव्हांखे मखमल जो ठाहे ॾींदुमि। हुते आत्मा प्योर हुजण जे कारण शरीर बि मखमल जो हूंदो आहे न, नो डिफेक्ट हूंदो आहे। असांखे शरीर जेको मिलंदो न, हुन में कोई डिफेक्ट न हूंदो। हिते त ॾिसो माण्हुनि खे कॾहिं कहिड़ो ऑपरेशन, कॾहिं छा ऑपरेशन, कॾहिं छा ईअं थींदो रहंदो न। त बाबा चईंदा आहिनि कि ॾिसो मां तव्हांखे मखमल जो ठाहे ॾींदो। हुते आत्मा प्योर हुजण जे कारण शरीर बि मखमल जो थी वेंदो आहे, नो डिफेक्ट। हिते त ॾाढो डिफेक्ट आहे। हुतां जा फीचर्स त ॾिसो केतिरा सुंदर हूंदा आहिनि। त असांखे शरीर हिकदमि मखमल जो मिलंदो, कोई डिफेक्ट न हूंदो। हुतां जो शरीर ॾिसो, हुतां जा फीचर्स त ॾिसो केतिरा सुंदर आहिनि न। ईअं कोई चित्र ठाहे एक्यूरेट त बाबा चईंदा आहिनि न ठाहे सघंदा आहिनि, लेकिन त बि कोई चित्र ठाहींदा आहिनि त उन्हनि जे आत्मा और शरीर में केतिरी प्योरिटी जो अनुभव थींदो आहे न। उहो फीचर्स त हिते कोई ठाहे न सघे। हाणे बाबी चईंदा आहिनि असां केतिरो ऊच तव्हांखे ठाहियूं था न। घर गृहस्थ में रहंदे कमल फूल समान पवित्र ठहो। हाणे बाबा चवनि था घर गृहस्थी में बि रहो, लेकिन कमल फूल समान पवित्र रहो। जन्म जन्मांतर जी जो कट चढ़ियल आहे उनखे कढण जे लाइ योग अग्नि आहे। जन्म जन्मांतर जा जेका जो कट चढ़ी आहे हुनखे कढण लाइ योग अग्नि आहे। योग अग्नि अर्थात बाबा खे सभु कुझु भुलिजी करे एॾो ज़ोर सां यादि करो कि सभिनि जी सभु कट निकिरी वञे। सिर्फ़ु ख़ुदि जी न, पूरे विश्व में सर्व आत्माउनि जी कट खे उतारणो आहे न। पूरे विश्व खे सतो प्रधान ठाहिणो आहे न, आत्मा ऐं प्रकृति खे। त योग अग्नि सभु कुझु भुलिजी करे बसि बाबा खे एॾो यादि करो कि सभु पावन थी वञनि। इन में सभु पाप भस्म थी वेंदा आहिनि। तव्हां पको सोनो ठही वेंदो। खाट निकिरण जी कढण जी युक्ति ॾाढी सुठी ॿुधाईंदा आहिनि। मामेकम यादि करो। तव्हांजी बुद्धि में इहो ज्ञान आहे। आत्मा बि नंढी आहे, वॾी हुजे त हिन में प्रवेश करे न सघे। बाबा चईंदा आहिनि ॾिसो आत्मा बि नंढी आहे, वॾी हूंदी त पोइ शरीर में प्रवेश कीअं करे। चईंदा आहिनि न भई भॻवानु वॾो आहे, अगरि भॻवान जी आत्मा वॾी आहे त शरीर में प्रवेश कीअं करे।
आत्मा खे ॾिसण लाइ डॉक्टर्स ॾाढो मथो मारंदा आहिनि, परंतु ॾिसण में ई न ईंदी आहे। साक्षात्कार थींदो आहे, परंतु साक्षात्कार सां त कोई फ़ाइदो न ईंदो आहे। सम्झो तव्हांखे वैकुंठ जो साक्षात्कार थियो, लेकिन हिन सां फ़ाइदो छा थियो? वैकुंठवासी तॾहिं ठहींदा जॾहिं पुराणी दुनिया ख़त्म थी वेंदी। इहा बुद्धि सां असां फील करे सघंदा आहियूं, लेकिन असांखे सम्झ, साक्षात्कार मतिलबु सम्झ, इहे सम्झी सघंदा आहियूं कि हा ईअं मखमल जो असांजो शरीर हूंदो, ईअं सतो प्रधान दुनिया हूंदी। लेकिन प्रैक्टिकल में त तॾहिं ॾिसंदासीं न जॾहिं पुराणी दुनिया ख़त्म थी वेंदी। हिन जे लाइ तव्हां योग जो अभ्यास करो था। बाप सम्झाईंदा आहिनि, ॿार पहिरियों काटनि सां प्यारु थींदो आहे। सभिनि खां जास्ती प्यार जो सागर बाप आहे। तव्हां ॿार बि मिठा ठहींदा आहियो। बाप चईंदा आहिनि पंहिंजी की आत्मा सम्झी भाउ खे ॾिसो त क्रिमिनल ख़्यालात बिल्कुलु निकिरी वेंदा। भाउ भेण जे संबंध सां बि बुद्धि चलायमान थी वेंदी आहे। इन करे हर हिकु आत्मा पंहिंजे खे भाउ जे रूप में ॾिसे। उते त शरीर ई न जो बान अचे या मोह वञे। बाप आत्माउनि खे ई पढ़ाईंदा आहिनि त तव्हां बि पंहिंजे खे आत्मा सम्झो। इहो शरीर विनाशी आहे, हिन सां थोरी दिलि लॻाइणी आहे। सत्युग में हिन सां प्रीत न हूंदी आहे। मोह जी राजा जी कथा ॿुधी आहे न। सत्युग में हिन सां प्रीत न हूंदी आहे। मोह जी राजा जी जो कथा आहे उहा सत्युग जे लाइ ई आहे। चओ आत्मा चई आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। पार्ट मिलियो ऐं मोह छो रखो न। असां अगरि मोहवश कंहिंखे बंदी रखंदा आहियूं न, भई जेकी आत्मा जो शरीर कम जो न आहे, नथो हले चले, ॾिसो हीअं चीजियूं पुराणी थी वञे, नथी हलनि त माउ पीउ झटि नई वठी ॾींदा। त इहे शरीर खे बि ॾिसो न, आत्मा जो शरीर ठीक रीति नथो हले त असां हुनखे मोहवश छो बंदी रखूं। मोह जी राजा जी कथा ॿुधी आहे न। चओ आत्मा हिकु शरीर छॾे वञी करे ॿियो वठंदी आहे। पार्ट मिलियो, हिन में मोह छो रखूं। हिन करे पापा बि चईंदा आहिनि ख़बरदार रहणो। अम्मा मरे, बीबी मरे, लेकिन हलवो खाइणो। ये प्रतिज्ञा करो, कोई बि मरे असांखे रोइणो न आहे। बाबा चवनि था, ये प्रतिज्ञा करो, कोई बि मरे असांखे रोइणो न आहे। तव्हां पंहिंजे बाप खे यादि करो, सतो प्रधान ठहो। ॿियो कोई रास्तो न आहे सतो प्रधान ठहिण जो। पुरुषार्थ सां ई विजयमाला जो दाणो ठहींदव। बाबा चईंदा आहिनि जेतिरो तव्हां पुरुषार्थ कंदव न, ओतिरो विजयमाला जो दाणो ठहींदव। त पुरुषार्थ सां ई विजयमाला जो दाणो असां ठहींदासीं। पुरुषार्थ सां जो चाहे सो ठही सघंदा आहे। बाप त सम्झंदा आहिनि जेतिरो पुरुषार्थ कल्प पहिरों जे कयो हूंदो उहो ई कंदा। बाप त ग़रीब निवाज़ आहे न। दान बि ग़रीबनि खे ई कबो आहे न। बाप ख़ुदि चईंदा आहिनि मां बि साधारण तन में ईंदो आहे, न ग़रीब न साहूकार। तव्हां ॿार ई बाप खे ॼाणंदा आहियो, बाक़ी सॼी दुनिया त सर्वव्यापी चई ॾींदी आहे। बाप अहिड़ो धर्म स्थापन कंदा आहिनि जो हुते दुख जो नाम ई न हूंदो आहे। बाबा अहिड़ो धर्म स्थापन कंदा आहिनि जो हुते दुख जो नाम ई न हूंदो आहे। भक्ति मार्ग में मनुष्य आशीर्वाद मांगता आहिनि। हिते त कृपा जी कोई ॻाल्हि ई न आहे। बाबा चईंदा आहिनि मथो हिते त छा थींदो। हिते त बाबा असांखे चईंदा आहिनि पुरुषार्थ करे इहे गुण धारण करो, पंहिंजे पाण खे परिवर्तन करो, नम्र रहो, नम्रता जो गुण धारण करो, निर्माणता जो गुण धारण करो, बाबा खे यादि करो। सिर्फ़ु ज्ञान न ॾींदा आहिनि बाबा, चईंदा आहिनि मूंखे यादि करे पंहिंजे अंदरि उहो गुण उहो शक्ति धारण करो। आशीर्वाद आदि न मांगो। जीअं तव्हां ॿार खे चईंदा आहियो भई मां पास थी वञा मूंखे आशीर्वाद ॾे, त माउ पीउ छा चईंदो, पढ़ो। कोई जादू मंत्र थोरी करे ॾींदा। त बाबा बि चईंदा आहिनि तव्हां चओ त मूंखे दुख आहे, परेशानी आहे, बीमारी आहे, त पंहिंजे कर्म सुधारो।
हिते कृपादि जी कोई ॻाल्हि कोन्हे। मथो कंहिंखे टेकदा आहियो, बिंदी आहे न, वॾी चीज़ हुजे त मथो बि टेको, नंढी चीज़ हुजे त मथो बि न टेके सघंदा आहियूं। बाबा चवंदा आहिनि वॾी चीज़ हुजे त मथो बि टेको, नंढी चीज़ की मथो बि न टेके सघंदा आहियूं न। हथ कंहिंखे जोड़दा, इहे सभु भक्ति मार्ग जी निशानी सभु गुम थी वेंदी आहे। कंध निमाइण, हथ जोड़, ये सभु भक्ति मार्ग जी निशानी आहे। असांखे त आत्मा ॾिसी करे हलणो आहे। हर आत्मा ॿी आत्मा जो रिस्पेक्ट रिगार्ड करे मन सां झुको न, मन सां उन्हनि जी इज़त करो। हथ जोड़े करे या सर झुकाए करे छा था करो। आत्मा भाव आहे न। अगरि कंहिं आत्मा कोई अनुभवी आहे, कोई समझदार आहे, त उनखे मन सां रिगार्ड रिस्पेक्ट ॾियो। हथ जोड़ण भक्ति मार्ग थी वेंदो आहे। भाउ भेण आहिनि, घर में हथ जोड़दा आहिनि छा? ॿार मांगदा ई आहिनि वारिस ठाहिण लाइ। ॿार मालिक ठहियो न, इन करे बाप ॿारनि खे नमस्ते कंदा आहिनि। बाप त ॿारनि जो सर्वेंट आहे न। अच्छा, मीठी सिकलटे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, विनाशी शरीर सां दिलि न लॻाइणी आहे, मोह जी ठहिणो आहे। प्रतिज्ञा करो कि कोई बि शरीर छॾे असां कॾहिं रोईंदासीं न। आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे, हिन में रोइण छा? पंहिंजो कमु थी वियो। जेको आत्मा खे पाठ वॼाइणो, जेको तव्हांखे वठिणो हुयो वरितो, जेको ॾियणो हुयो उनखे ॾिनो। बसि आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठे थी। हिन में रोइणो जी दरकार न आहे। असां कॾहिं बि न रोईंदासीं। इहा पंहिंजे पाण सां हिकदमि प्रॉमिस करे छॾो। कहिड़ी बि ॻाल्हि में असांखे कॾहिं बि न रोइणो आहे। ॿियो आहे बाप समान मिठो ठहिणो आहे, सभिनि खे सुखु ॾियणो आहे, कंहिंखे दुख न ॾियणो आहे। बाप समान मिठो ठहिणो आहे, कंहिंखे बि कॾहिं दुख न ॾियणो आहे, सभिनि खे सुखु ॾियणो। कांटनि खे फूल ठाहिण जी सेवा करणी आहे। बाप समान मिठो ठहिणो आहे, सभिनि खे सुखु ॾियणो आहे, कंहिंखे बि दुख न ॾियणो आहे। कांटनि खे फूल ठाहिण जी सेवा करणी आहे, पंहिंजो ऐं ॿियनि जो कल्याण करिणो आहे। वरदान आहे, शुभ चिंतन द्वारा नेगेटिव खे पॉजिटिव में परिवर्तन करण वारा शुभ चिंतक ठहो। सदा समृद्ध रहण लाइ सिर्फ़ु 2 शब्द यादि रखो, शुभ चिंतन ऐं शुभ चिंतक। सदा शुभ चिंतन में रहो, सुठी सोच में रहो और सर्व जे प्रति शुभ चिंतक ठहो। खुद भी सदा शुभ चिंतन में रहो, सर्व जे लाइ बि शुभ ई सोचो। शुभ चिंतन सां नेगेटिव खे पॉजिटिव में परिवर्तन करे सघंदा आहियो। शुभ चिंतन और शुभ चिंतक हिन ॿिन्हिनि जो आपस में संबंध आहे। अगरि शुभ चिंतन न त शुभ चिंतक बि न, छोकी असां जेसिताईं शुभ चिंतन में न रहंदासीं त असां कंहिंजे लाइ शुभ बि न सोचे सघंदा आहियूं। वर्तमान समय हिन ॿिन्हिनि ॻाल्हियुनि ते अटेंशन रखो, छो जी ॾाढी सी समस्याऊं अहिड़ियूं आहिनि, माण्हू अहिड़ा आहिनि जो वाणी सां न सम्झंदा आहिनि, लेकिन शुभ चिंतक ठही वाइब्रेशन ॾियो त बदिली वेंदा। हाणे जी वर्तमान समय इहा ई आहे की सम्झाइण जरा सम्झंदा न आहिनि, लेकिन तव्हां जेतिरो सदा शुभ चिंतन में रहंदव, सर्व जे प्रति शुभ चिंतक ठहींदव, ओतिरो वाइब्रेशन फैलंदा आहिनि त माण्हू परिवर्तन थी वेंदा आहिनि। स्लोगन आहे, ज्ञान रत्न सां गुणनि सां शक्तियुनि सां खेॾो। ज्ञान रत्न सां गुणनि सां शक्तियुनि सां खेॾो, मिट्टी सां न खेॾो। अर्थात दुनियावी ॻाल्हियूं,
देह देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव हिननि जी ॻाल्हियुनि जे बारे में सोचंदा रहो, ईअं कंदा रहो, ईअं छो थियो, फलानो छा थियो, ईअं करो उअं करो। ज्ञान गुण शक्तियुनि जी रतन जेका बाबा असांखे ॾिना अथई, हर शक्ति खे कीअं यूज़ करो, गुण खे कीअं यूज़ करो, बाबा जी हर श्रेष्ठ मत के जीवन में कीअं लायूं, इन सां खेॾो, इन में बिज़ी रहो, अर्थात इन सां असां जीअं खेॾूं था, बाक़ी मिट्टी सां न खेॾो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।